मुझा दोस्तों हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर में हिजाज मुकद्दस में मदीने शरीफ में मक्के में नजरान में ईसाई रहंदा ईसाई सरवा जे को हजरत ईसा अलैहि सलाम के नबी मने यहूदी सरवा जे को हजरत मूसा अलैहि सलाम के नबी मने समझो था ईसाई उन दौर जा ईसाई चवंदा हुया ऐं हिन दौर जा ईसाई अॼु ताईं भी चवनि था छा ईसाइन जो अकीदो आ ईसाइन जो नज़रियो आ त खुदा टे हिन हिकड़ो अल्लाह पाण बी अल्लाह जी ज़ाल बीबी मरियम जो अस्तगफिरुल्लाह बीबी मरियम ईसाई चवन था या अल्लाह जी ज़ाला ऐं टियों चवन था त ईसा अल्लाह जो पुत्र आ चो अस्तगफिरुल्लाह असा मुसलमानन जो नज़रियो आ असा जो अकीदो आ त अल्लाह वहदहु ला शरीक आ कुल हुवल्लाहु अहद चौथ अल्लाह अकेलो आ अल्लाहु समद अल्लाह बेनियाज़ा लम यलिद व लम यूलद न के जणी न के मां जाओ न उन जी ज़ाल आ न उन जो पुत्र आ न उन जी मां आ न उन जो पीउ आ न उन जो पुत्र आ वो अकेलो ही वहदहु ला शरीक सुभान अल्लाह वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह जो को भी साथी शरीक नाहे वो वहदहु ला शरीक आ असा जो पहरियों कलमो आ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नहीं कोई इबादत के लायक मगर एक अल्लाह इबादत जो लायक केरा चो अल्लाह पूजा कंहिंजी कबी सजदो कंहिंखे कबो मुराद कंहिंखां वठबी चो अल्लाह जी ज़ात खां पर ईसाई तस्लीस जा कायल हुया यानी टे खुदा मञंदा हुया टिन खे पंहिंजो महबूद समझंदा हुया चवंदा हा त हिकिड़ो अल्लाह आ ॿियो ईसा अल्लाह जो पुत्र आ टी बीबी मरियम अल्लाह जी घर वारी आ माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह हुजूर जन ऐलान कयो त ए ईसाईओ ईसा रब जो पुत्र ना है अल्लाह जो बानो आ रब जो खल्क अल्लाह रब जो रसूल आ रब जो पैगंबर आ रूहुल्लाह या कलिमत यो अल्लाह ना है अल्लाह जो पुत्र ना है उन जी पूजा न कबी वो रस्तो दिखारण सिखारण आयो या महबूब जी तालीम जेरी मल नजरान जे ईसाईन के खबर पईया तो नजरान में वडा पकड़ बदी हुजूर जन की खिदमत में हुजूर जन सा बहस करण दे हुजूर जन सा बहस करण जे लाए नजरान में हलिया मदीने शरीफ में पहुंचा हुजूर जन के इत्तला दिनो यो या रसूल अल्लाह नजरान जा ईसाई वडा वडा आलिम वडा राहिब वडा पादरी वडा अहबार वडा उनन जा हिब्र उनन जे मजहबी अगवान वडा मुल्ला तवां सा बहस करण जे ला आया आहिन तवां सा तकरार बहस कंदा तवां सा गाल बोल करण जे ला आया आहिन मुझे सोने हबीब फरमायो वठी अचो अजु गालियूं कंदासीं खबर पइजी वेंदी त सचो केरा कूड़ो केरा साईं ईसाईन जा उहे सभई वॾा आलिम वॾा राहिब सब हुजूर जे खिदमत में साम्हूं अची वेठा मदीने वारे साईं फरमायो न छा था चओ
जिसे तवा ईसा जे बारे में छादा फरमायो मदीने वाले साईं फरमाते ईसा अल्लाह जो बानो आ रब जो खल्क अल्लाह रब जो रसूल आ रब जो पैदा कयल आ रब करीम उन्हें के बिना पीउ जे बीबी मरियम मां पैदा कयो हुयो। ईसाई चवण लगा तो सही हाणे तवा चो था त ईसा अल्लाह जो बानो आ असा चो था त ईसा अल्लाह जो पुत्र आ छो त बीबी मरियम शादी न कई कुरान में आ त वलम यमससनी बशर के बशर बीबी मरियम के हथ भी न लातो कदे इए थियो आ जो बगैर मुर्स जे औरत के पुत्र जमे दुनिया जी तारीख में बुधायो कदे इए थियो आ जे कदे इए कदे भी न थियो आ त बीबी मरियम शादी न कई हुई उन्हें के ईसा कीअं जाओ जरूर या बीबी मरियम अल्लाह जी ज़ाल अल्लाह ताला उन्हें के पुत्र दिनो आ तेजे करे या बीबी मरियम असा चुंदा अल्लाह जी ज़ाल ईसा अल्लाह जो पुत्र जे करे इए नहीं त तवा असा के बियो को मिसाल बुधायो जेको बिना पीउ जेको पुत्र पैदा थियो जे जेडी मल ईसायुन यो दलील दिनो मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो त भला बुधायो हजरत ईसा के मां हुई पीउ न हुयो पर हजरत आदम अलैहिस्सलाम किए पैदा थियो आदम के न को अब्बो न को अम्मा हुई। सुभान अल्लाह बेशक इनके ना मां तो हुई ना हजरत ईसा के मां हुई पर हजरत आदम के न को मां न को पीउ जेको रब बिना मां पीउ जे आदम के पैदा करे सके तो वो रब बिना मुर्स जे बीबी मरियम के हजरत ईसा दई सके तो बिना पीउ जे हजरत ईसा के रब पैदा करे त रब मर्जी वारो आ अल्लाह जे कुदरत में का गाल मुश्किल माल नाए। साईं जन जी मल दलील दिनो चुप चुप एड़ा थिया कुछ न जड़ी फिर बेशक जवाब न पियो अचे अगते गाल है त कीअं गाल है सुभान अल्लाह मुझे सोने हबीब इमामुल अंबिया जे सामू बस कर त केड़ो चुप थी विया पोचियो त हाणे सही ये गालिन में असा ता पूरा कोन पवंदा हाणे अचो त गड़जी मुबाहिलो दा कयो सच्चो केरा कूड़ो केरा अल्लाह का फैसलो दा मुबाहिलो कयो अचो त गड़जी मुबाहिलो कयो महबूब तू बि आ तू बि पंजो घराणो वठी आ मां बि असीं बि पंजो घराणो वठी ता अचो पोइ वेही मुबाहिलो करे रब खे बाधायूं था रब खे अर्ज़ कयूं था मौला जेको सच्चो आ तंहिंखे सोभ ॾे जेको कूड़ो आ उन ते पंहिंजी लानत नाज़ुल कर उनखे तबाह कर बर्बाद हुजूर जन फरमाई इहो फैसलो मुखे कबूल इहा ॻाल्हि मुबाहिले जी मुखे कबूल हाणे हीअं था कयूं फकुल तआलो नदु अबनाअना व अबनाअकुम ओ मदीने जी फलाणी जाइ मुकरर कयूं था ॾींहं मुकरर कयूं था उन्हें जाए ते उन्हें लिए ते तव्हां पंहिंजा पुत्र वठी अचजो मां पंहिंजा पुत्र वठी ईंदुसि न तो अपना अना व अपना अकुम ओ मुझा महबूब चई ने तव्हां ईसाईओ तव्हां पंहिंजा पुत्र आणजो मां मोहम्मद पंहिंजा पुत्र वठी ईंदुसि वनिसाअना वनिसाअकुम अमी पंजू ज़ालूं वठी अचजो मां पंजियूं ज़ालूं वठी ईंदुसि तव्हां पंजू औरतूं आणजो मां पंजू औरतूं आणींदुसि व अनफुसना व अनफुसकुम तव्हां पंहिंजी जिंद जानियूं वठी अचजो मां पंहिंजी जिंद जान वठी
पोहिन मैदान में भी सुम्मा नबतहिल पो भी मुबाहिलो कंदासीं भी रब के बादाईंदासीं तवां बत घणी दुआ घुरजो मां मोहम्मद बत घणी दुआ पो फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन पो गरजी रब के अर्ज कंदासीं मौला जेको कूड़ो आ ते पंहिंजी लानत विझ जेको ग़लत आ उनके तबाह बर्बाद कर जेको सच्चो आ उनके तू सोभारो कर या कुरान जी आयत हुजूर जन सभिनी ईसायुनि खे या आयत पढ़ी ॿुधाई साईं फरमायो ताणे फलाणे ॾींहं ते फलाणी जाइ ते फलाणे मैदान में तव्हीं बि अचिजो मां मोहम्मद करीम बि ईंदुसि सुभान तव्हां पंहिंजा पुट वठी अचिजो मां पंहिंजा पुट वठी ईंदुसि तव्हां पंहिंजूं न्याणियूं घर वारियूं वठी अचिजो मां पंहिंजूं न्याणियूं आणींदुसि तव्हां पंहिंजा नफ्स पंहिंजूं जिंदूं जानियूं आणिजो मां मोहम्मद पंहिंजी जिंद जान आणींदुसि बस फैसलो मिंटन में थी वेंदो फैसलो कलाक न लॻंदा मिंटन में फैसलो थींदो सच्चो केरु आहे कूड़ो केरु साईं उहे विच में कीअं मुकरण थिया जेॾी महिल उहो मुबाहिले वारो ॾिहाड़ो थियो त मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम हिकिड़े हथ में इमाम हसन खे वरितो ॿिए हथ में इमाम हुसैन खे वरितो पंहिंजे पुठियों हज़रत बीबी फातिमत ज़हरा खे वरितो ऐं पंहिंजे ॿिए पासे ॾों मौला अली शेर ख़ुदा खे वरितो सुभान अल्लाह जी सोना जी मुंडे ध्यान ॾो कजो थोरो तवज्जो कजो कुरान फरमायो फकुल तालो अचो तव्हां बचो मां बचा दो न दो अपना अना व अपनाकुम तव्हां पंहिंजा पुट आणजो मां पंहिंजा बच्चा आणींदुसि उन वक्त में हुजूर जन जा चारई पुत्र दुनिया ता पर्दो करे चुका हुया हुजूर जन के चार फर्जंद हुया हजरत कासिम हजरत अब्दुल्ला हजरत ताहिर जंगे तय्यब भी सडींदा हुया ऐं हजरत इब्राहिम ये चारई शहजादा दुनिया ता पर्दो करे चुका हुया उन ॾियारे ते मदीने वारे साईं पंहिंजे पुत्रन जी जाइ ते इमाम हसन ऐं हुसैन के वठी आया फरमायो हे मुंहिंजा पुट आहिनि मुंहिंजी न्याणी जा बच्चा आहिनि मुंहिंजा ॾोटा आहिनि मुंहिंजा बच्चा आहिनि मुंहिंजा पुट साईं फरमाइनि था हुमा इब्नाय हसन ऐं हुसैन इहे ॿई मुंहिंजा बचड़ा आहिनि हेॾो इमाम हसन हेॾो इमाम हुसैन ऐं पुठियों कुरान फरमायो त तव्हां पंहिंजूं औरतूं आणिजो मां पंहिंजूं औरतूं आणींदुसि मदीने वारे साईं उन ॾियारे ते पंहिंजी न्याणी जन्नत जी मालिकाणी अलीअ जी राणी बीबी फातिमत ज़हरा के साथ रब फरमायो व अनफुसना व अनफुसकुम तव्हां पंहिंजी जिंद जान वठी अचिजो मां पंहिंजी जिंद जान आणींदुसि त मदीने वारे साईं पंहिंजी जिंद जान जी जाइ ते हज़रत मौला अलीअ खे आंदो साईं फरमायो त अली लहमुक लहमी दमुक दमी अली तुंहिंजो गोश्त मूं मुहम्मद जो गोश्त आ तुंहिंजो रत मुंहिंजो रत आ तुंहिंजो वजूद मूं मुहम्मद जो वजूद आ पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी हाणे केर वठी आया उन मुबाहिले जे मैदान में हिकिड़ो मदीने वारो साईं पाण
ॿियो इमाम हसन, टियों इमाम हुसैन, चौथों खातून अतर सैयदतुन निसा फातिमतु ज़हरा ऐं चौथे नंबर ते पंजे नंबर ते मौला अली। घणा घणा हुजूर जन ओडी मल हीअं चयो अल्लाहुम्मा हाउलाए अहली, ए मुंहिंजा अल्लाह ही थई मुंहिंजा अहल बैत, ही थई मुंहिंजो घराणो, ही थई मुंहिंजे घर जा भाती। छा फरमायूं अल्लाहुम्मा हाउलाए अहली, ए मुंहिंजा मौला ही थई मुंहिंजा अहल बैत। अब गाल बुधव मुल्ला हिकड़ो उन जी तकरीर तहां भी शायद ॿुधी हुजे, केस तूं अञा ताईं उन जो हलन क्यों चे तो इमाम हसन इमाम हुसैन अहल बैत में पुट ॾिसो न हिननि जा अक़ीदा। तहां चवंदासीं क़ुरान था पढ़नि, क़ुरान था पढ़नि, क़ुरान था पढ़नि, अक़ीदा तो ॿुधो न। जे नबी जे बच्चन खे जेको न मञे, क़ुरान खे न मञे, त पोइ इहो छाजो मुस्लमान आ, छाजो इन जो दीन आ, छाजो इन जो क़ुरान पढ़ण। पुट समझो था या नथा समझो? हाँ मुझे सुने हबीब मदीने वारे साईं फरमायो, ए मुंहिंजा मौला ही मुंहिंजा अहल बैत थई। अॼु मुबाइले जे मैदान में हिननि खे वठियूं थो वञा। जेरी मल पंजई शख्सियतूं निकियूं, पंज तन पाक निकता न, जेरी मल ईसायुन उन्हनि पादरियुन उन्हनि आलिमन जेरी मल ही पाक चेहरा पंज तन जा ॾिठा त ॾकी विया। चवण लॻा ए ईसाइयो, अॼु अगरि मुहम्मद बददुआ ॾिनी ऐं हिननि चइनी आमीन चई त तव्हांजा नस्ल भी तबाह थी वेंदा, तव्हांजा बच्चा भी बर्बाद थी वेंदा। हिन सां मुबाहिलो न कजो। सूरतूं सुभान अल्लाह। बेशक मुंहिंजा दोस्त ओॾी महिल उहे ईसायुनि जा आलिम राहिब पोइते हटी विया। चयूं असां मुबाहिले खां तौबा कई, असां न कंदासीं। जेरी मल उहे पोइते मोटिया, हबीबन फरमायो त ॿुधो, अॼु जेकॾहिं मां हिननि खे बददुआ ॾियां, हसन हुसैन अली ऐं फातिमा रज़ी अल्लाह अन्हुम अजमाइन, ही जेकॾहिं उन ते आमीन चवनि हा त अॼु ही ईसाई भोला थी वञनि हा, बांदर थी वञनि हा, हिननि जूं शक्लियूं बदिलजी वञनि हा, हिननि ते ॾमर ख़ुदा जो कहर वसी वञे हा, हिननि ते पत्थरनि जा मींहं वसी वञनि हा। जेकॾहिं मां बददुआ ॾियां हा ऐं मुंहिंजा घराणो उन ते आमीन चवे हा। ही मुंहिंजो घराणो आ, जन बि हिननि सां प्यार रखियो, उन मुहम्मद सां प्यार रखियो। जे हिननि खे राज़ी कयो, उन मुहम्मद खे राज़ी कयो। जे हिननि मुंहिंजे पंज तननि सां बुग़्ज़ रखियो, उन मुहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो। ऐं जे मूंसां बुग़्ज़ रखियो, उन अल्लाह सां बुग़्ज़ रखियो। जे अल्लाह सां बुग़्ज़ रखियो, अल्लाह उन खे जहन्नम जी बाह में फिटी